बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइंस। जैकबाबाद जी अदालत वारा मासूम नींगरी सां ॾाढाई करण जो ॾोह साबित थियण ते ॾोहारी खे उमिरि क़ैद ऐं 1 लख ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी। फर्स्ट एडिशनल सेशन मॉडल ट्रायल क्रिमिनल कोर्ट जे जज ज़ुल्फ़कार अली शेख जी अदालत 4 वरनि जी नींगरी खे अगवा करे ज़्यादती जो निशानो बणाए क़त्ल करण जी कोशिश जो ॾोह साबित थियण ते ॾोहारी गुल मोहम्मद उर्फ़ गुल भुट्टो खे उमिरि क़ैद ऐं 1 लख ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी। ॾंड जी रक़म अदा न करण ते क़ैदी 1 साल वधीक सज़ा काटींदो। जवाबदार 23 अक्टूबर 2017 ते मुबारकपुर मां 4 वरनि जी नींगरी महरीन भुट्टो खे अगवा करे ज़्यादती जो निशानो बणाए क़त्ल जी कोशिश कई हुई। पुलिस जवाबदार खे वाक़े वारे हंध तां गिरफ़्तार करे नींगरी जे वालिद कदीर भुट्टो जी फ़रियाद ते केस दाख़िल कयो हो। जैकबाबाद में गुज़िरियल ॾींहुं 1 ॼणे खे क़त्ल ऐं 4 खे ज़ख़्मी करण बाद मुबैना तौर मरंदड़ नौजवान जा वारिस ज़ाहिर न थी सघिया। पुलिस कानूनी घुर्जूं पूरियूं करण बाद लाश ईदी हवाले करे छॾियो। पुलिस मूजिब 24 कलाक लाश रखण बावजूद वारिस ज़ाहिर न थियण ते खेसि तदफ़ीन लाइ ईदी हवाले करे छॾियो आहे। जैकबाबाद में डेप्यूटी कमिश्नर पारां कोरोना SOPs ते अमल कराइण लाइ शहर जो गश्त। SOPs जी ख़िलाफ़ वर्ज़ी करण ते 2 बैंक समेत 14 दुकान सील। डेप्यूटी कमिश्नर गज़नफर अली क़ादरी लेडीज़ पाड़े, कपड़ा मार्केट, शाही बाज़ार ऐं सराफा बाज़ार समेत 2 कारोबारी ऐं ख़ानगी बैंक्स जे दौरे दौरान ख़िलाफ़ वर्ज़ी कंदड़ 2 बैंक्स ऐं 12 दुकान सील करे वार्निंग ॾिनी। कश्मीर पुलिस जो मुग़विन जी बाज़ियाबी लाइ कच्चे में ऑपरेशन। मुक़ाबले दौरान 4 ॾोहारी मारण जी दावा। कश्मीर पुलिस कंदकोट लॻ कच्चे जे इलाइक़े दुरानी महर में सर्च ऑपरेशन कंदे जीअंद जागीराणी जे ॻोठ ते चढ़ाई कई त ॾोहारियुनि सां मुक़ाबलो थियो, जिते पुलिस पारां जीअंद जागीराणी जे पुट अली बख्श जागीराणी समेत अयाज़ अली जागीराणी ऐं शमशाद जागीराणी खे मारण जी दावा कई आहे, जॾहिं त अहिड़ी कार्रवाई में जीअंद जागीराणी जी ज़ाल जे मारजण जा इत्तला पिणु आहिनि। SSP कश्मीर अमजद अहमद शेख मूजिब मुग़विन जी बाज़ियाबी लाइ मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस ॻोठ जीअंद जागीराणी ते चढ़ाई कई त ॾोहारियुनि पारां पुलिस ते हमिलो कयो वियो। जवाबी कार्रवाई में 4 ॼणा मारिजी विया आहिनि। बडाणी में सोलंगी बिरादरी जी 2 धुरनि में पुराणे तकरार तां झेड़ो, 1 ॼणो क़त्ल। मयाणी एट बडाणी थाणे जी हद ॻोठ दाइम सोलंगी में हथियारबंदनि गोलियूं हणी 40 वरनि जे लियाकत सोलंगी खे क़त्ल करे छॾियो ऐं फ़रार थी विया। मक़तूल जे वारिसनि मूजिब लियाकत अली पंहिंजी ज़मीन ते बीठो हो। ओचितो जवाबदारनि मारूफ़ सोलंगी, माशूक सोलंगी ऐं हमज़ा सोलंगी फायरिंग करे क़त्ल कयो आहे। ॿुधायो पियो वञे त वाक़ियो कारंह जे पुराणे तकरार तां पेश आयो आहे, जॾहिं त पुलिस जो चवणु आहे त वाक़िए जे कारण बाबति पतो पइजी न सघियो आहे। जवाबदार बि फ़रार आहिनि। पुर दौरान मज़ामत करण ते क़त्ल थियल नौजवान जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सखर में महर बिरादरी जे माण्हुनि जो प्रेस क्लब आॾो एहतजाज। जान मोहम्मद, शमन अली ऐं मुस्मात सुभाना ख़ातून महर दाहींदे चयो त असांजे नौजवान कैसर महर खे ठिकराटो वेझो फोरुन इमामदीन, फज़लू महर, सूमर महर, सोहणो महर, राधण महर ऐं इब्राहिम महर हथियारनि जे ज़ोर ते ट्रैक्टर ट्राले सामान समेत फुर करण जी कोशिश कई ऐं मज़ामत करण ते क़त्ल करे छॾियो, जिन खे पुलिस ॻरी रिश्वत एवज़ गिरफ़्तार न पई करे। IG पुलिस खे अपील आहे त क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ असांजी मदद कई वञे। डेरा लायर में वधंदड़ बदअमनी ऐं चोरी जे वाक़िअनि ख़िलाफ़ ऑल पार्टीज़ जो एहतजाज। बज़ूर चौक ते धरणो। सिंध बलूचिस्तान ॾांहुं ईंदड़ वींदड़ ट्रैफ़िक मुअत्तल। SSP ऐं SHO खे हटाइण जो मुतालबो। जाफ़राबाद जे हेडक्वार्टर डेरा लायर में धाड़नि ऐं चोरियुनि जी वारदात में इज़ाफ़े ख़िलाफ़ ऑल पार्टीज़ पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो, जंहिंमें पाकिस्तान पीपल्स पार्टी, मुस्लिम लीग फंक्शनल, जमीयत उलमा इस्लाम पाकिस्तान, जमायत इस्लामी, नेशनल पार्टी ऐं BNP मैंगल जे कारकुननि समेत शहरियुनि, सिविल सोसाइटी ऐं वापारियुनि वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते अॻवाननि अब्दुल मजीद बादेनी, कैसर चांडियो ऐं ॿियनि बलूचिस्तान सरकार खां घुर कंदे चयो त SSP जाफ़राबाद ऐं SHO डेरा लायर खे हटाए संदन जाइ ते ईमानदार ऑफिसर खे मुक़रर करे शहर में अमन अमान बहाल करायो वञे। दहरकी में पसंद जो परणो कंदड़ जोड़े जो तहफ़ुज़ लाइ एहतजाज। ॻोठ होत फ़कीर पायार वासण मुस्मात नूर ख़ातून पायार पंहिंजे मुड़ुस अज़ीज़ शर सां दाहींदे चयो त मूं पंहिंजी राज़ी ख़ुशी सां अज़ीज़ सां शादी कई आहे, जंहिं बाद मुंहिंजो पीउ मोहम्मद मूसा पायार ऐं माइट कमाल फ़कीर पायार, नूर मोहम्मद पायार, शहरियार ख़ान शर ऐं ॿिया असांजी जान जा वेरी बणिजी विया आहिनि, जन ख़िलाफ़ कार्रवाई करे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। पंगरियो सिहत मर्कज़ जे 2 मुलाज़िमनि खे रिलीव करण ते पैरामेडिकल एसोसिएशन पारां MS ख़िलाफ़ एहतजाज। पाकिस्तान पैरामेडिकल एसोसिएशन जे सदर अल्लाह ॾिनो पाड़ो जी अॻवानी में मुलाज़िमनि एहतजाज कंदे चयो त MS पंगरियो डॉक्टर अब्दुल वाहिद महेंद्रो 2 मुलाज़िम भाइरनि मुज़फ़र ऐं मुनव्वर खे बिना कंहिं सबब बदिली करे छॾियो आहे। DHO बदीन सां मुलाक़ात करे ऑर्डर वापसि कराइण बावजूद MS खे जॉइन करण खां जवाबु ॾेई छॾियो आहे। हू पाण खे बाअसर सम्झे थो ऐं DHO जे ऑर्डर खे बि मञण लाइ तयारु न आहे। खेसि फौरी तौरु हटायो वञे।
बोज़ार वॾा लॻ टालपुर नंढा में मीर हिदायत अली टालपुर जे आस्थाने ते मच कचहरी थी गुज़री, जंहिंमें PTV ऐं सिंधी चैनल जे नाले वारे मशहूर सुघड़ फ़क़ीर मोहम्मद कोश ॾोर ऐं बैत ॿुधाइण सां गॾोगॾु गुज़ारतूं पिणु ॾिनियूं। मच कचहरी में गौहर गदाई नातूं ऐं क़सीदा पढ़िया ऐं फ़क़ीर ज़ामिन शर मच कचहरी दौरान क़ौमी गीत ॻाया। मच कचहरी जो महिमान ख़ासि प्रेस क्लब बोज़ार वॾा जो सदर अमजद टामरी हो, जंहिं पंहिंजी टीम समेत शिरकत कई, जॾहिं त मच कचहरी में रईस फज़ल मोहम्मद मरी, एडवोकेट मसूद नबी डोगर, फ़क़ीर सिकंदर अली शर वॾेरो, गुल हसन महर, मीर मुजाहिद खान टालपुर, अमजद छिजड़ो, मोहम्मद हारिस खोकर, मुख्तियार डोगर ऐं ॻोठाणनि शिरकत कई। चुल्ह में सिपाह जे नए चूंडियल उहिदेदारनि पारां रियाज़ चौक खां हिकु रैली कढी वई, जेका मुख़्तलिफ़ चौकनि ऐं रस्तनि खां थींदी प्रेस क्लब पहुती, जिते ज़िले अॻवान सदाम दायो, अमजद नूनारी ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त पीपल्स पार्टी सिंध अंदरि रिकॉर्ड तरक़ियाती कम कराया आहिनि ऐं हज़ारे नौजवाननि खे रोज़गार ॾिनो आहे। पूरी सिंध में तरक़ी जो ॼार विछायो आहे। ईंदड़ चूंडुनि में बि पीपल्स पार्टी सोभारी थी अवाम जी ख़िदमत कंदी। खैरपुर में पीपल्स पार्टी लेडीज़ विंग पारां बिलावल वसाण क़त्ल ख़िलाफ़ एहतजाज। पीपल्स पार्टी लेडीज़ विंग पारां सिविक सेंटर खां सिटी सदर शाज़िया पठान, मुमताज़ पठान, शाहिदा बलोच, नुसरत मंगणेजो, रोज़ीना ख़ास खैली, हुस्ना खातून, मूमल, ज़ुलेखा ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। पीपल्स पार्टी लेडीज़ विंग जी औरतुनि जो चवणु हो त कुझु ॾींहं अॻु खैरपुर जे पुलिस ऑफिसर जुनेद बिलावल वसाण खे अगवा करे बेदर्दी सां क़त्ल करे लाश खे बाह ॾेई साड़ियो वियो, जेको खैरपुर जी तारीख़ जो अफ़सोस जोॻो वाक़ियो आहे। अहिड़े ज़ुल्म ख़िलाफ़ जेकॾहिं पुलिस ऑफिसर खे इंसाफ़ न मिलंदो त आम माण्हुनि खे केरु इंसाफ़ ॾियारींदो। संदसि क़ातिलनि खे सख़्त खां सख़्त सज़ाऊं ॾिनियूं वञनि। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsHD.com में फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।